नाज़रीन, दादू में 14 अगस्त की तैयारियों के हवाले से अबका यूथ तरफा रैली कढ़ी वई और आज़ादी दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म कियो। उन हवाले से पेश है SS न्यूज़ के रिपोर्टर अकील लाखो की ये रिपोर्ट। ज़िले दादू में 14 अगस्त के हवाले से पूरे मुल्क जी तैयारियों जो ज़ोरो शोर से उरूज में यूथ आपा तंजीम तरफा आज रैली कढ़ी वही है। अचो तो अगवान से गाल बोल कयूं उन हवाले से छा चवण है। असां जश्न आज़ादी जो ॾींहुं पिया मल्हायूं। ही मुल्क असांजो आज़ाद वतन आहे। ही असांजे वॾनि वॾियूं कुर्बानियूं ॾेई करे हासिल कियो ऐं असां उन्हनि कुर्बानियुनि खे रायगान कोॾींदासीं। असां हिन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदासीं ऐं मुल्क में जेके भी आहिनि पूरे अवाम खे पूरे दोस्त खे मीडिया वारनि खे सभिनी खे जश्न आज़ादी वधि में वधि मुबारक। ईद जे ख़ुशियुनि जी ॾींहं खे मल्हायो वञे ऐं असांजे ईंदड़ नसुल खे हीअ आगाही ॾियण जो जेको मल्हाइण जो जेको मक़सदु बि इहो आहे। ईंदड़ जेका असांजी नसुल आहे उन्हनि खे ख़बर पवे त असांजे जेके वॾड़नि केॾियूं अज़ीम कुर्बानियूं ॾेई तकलीफ़ुनि जिदोजहद बाद हीअ आज़ादी असांखे हासिलु करे ॾिननि जो असां अॼु आज़ाद फिज़ा में घुमूं था, आज़ाद मुल्क में रहूं था। उनजो क़दुरु करणु खपे ऐं ईंदड़ नसुल ते जेकी हिन महिल असां पाकिस्तान में रहूं था सभिनी खे इहो फ़र्ज़ु आहे थो थिए ऐं क़ौमी काज़ आहे त असां जिथे बि पाकिस्तान जे अंदरि जश्न आज़ादी जा प्रोग्राम थियनि था उन्हनि में भरपूर शिरकत करे पंहिंजो क़ौमी किरदारु अदा लाइ इन में असांजे वॾनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अलाह करे ही सदाई अहिड़ियूं रैलियूं निकिरंदियूं रहनि। असांजो पाकिस्तान अलाह करे खुशहाल रहे। जिए पाकिस्तान जी पाक फौज रेंजर्स नेब पुलिस जिए पाकिस्तान जा मुसलमान पर पूरी दुनिया में जेके मुसलमान रहनि था उन्हनि सभिनी खे आउं अपील कंदुसि त हिन ॾिहाड़े खे एॾो मल्हायो जो दुनिया ॾिसे त हा बेली पाकिस्तान सभु पाकिस्तान में जेके जश्न आज़ादी मल्हाइण जे ख़ुशी जे हवाले सां हुयो। जीअं असांजे करबला जे शहीदनि जे सबक़ ते असांजे वॾड़नि असांजे बुज़ुर्गनि ही पाकिस्तान क़ाइमु कयो। इंशाअल्लाह पाकिस्तान क़ाइमु दाइमु रहंदो ऐं पाकिस्तान फोर्सिस, सिंध पुलिस, पाकिस्तान रेंजर्स ऐं ॿियनि इदारा जेके हींअर पाकिस्तान जे कुर्बानी ॾियनि पिया उन्हनि खे बि असां जस सलाम पेश कयूं था। जी बिल्कुलु तव्हां रैली जी अॻवानी कंदड़ अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणो त हर साल जीअं हिन साल बि 14 अगस्त खे भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो SS न्यूज़ दादू।